दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पापनगर सोप सीरियल ते। जी हाँ दोस्तों, हलूं था पापनगर ड्रामे जी नई अपडेट ॾे। दोस्तों दरअसल अचण वारी एपिसोड में जेको आहे न हाणे गंद थियण वारो आहे, यानी लड़ाई किन कचिरो बि थींदो। मतिलबु चवण मक़सदु इहो आहे, जेको शादी जी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि हेॾां राबेल ऐं जेको मल्हार जे विच में, त इहो हाणे जीअं बि बलाज ख़ान खे इन शइ जी पूरी ॼाण मिलंदी, पोइ ॾिसजो हू त कीअं रंडक विझे थो इन शादियुनि में, इन्हनि मसइलनि में, ऐं कीअं इन कम खे किटली थो करे बलाज ख़ान पंहिंजो पूरो ज़ोर लॻाईंदो, छो त सॼी कहाणी राबेल ऐं बलाज ख़ान जे मथां बीठल आहे ड्रामे जी। ऐं इहो एॾो सिखी शादी कॾहिं बि कान करणु ॾींदो बलाज ख़ान, जेसीं ताईं मरंदो कोन। ऐं इहे सीन ज़बरदस्त थियण वारा आहिनि, ऐं अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं सीन सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। ऐं जी अपडेट सुठी लॻी दोस्तों, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। छो त बर वक़्तु अपडेट तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां नोटिफिकेशन खे ऑल ते करे ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदो। अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो करे, इन वीडियो खे लाइक करे, अॻिते शेयर करे छॾियो। महिरबानियूं।